ठेकेदार साहब ख़ैर त आहे? अध रात जो कीअं घुरायो अथव? मूंखे ख़ैर कोन थो लॻे शेर, ख़ैर कोन थो लॻे। दोदा ख़ान मूं वटि आयो ऐं हिकिड़ो कमु मूंखे सौंपे वियो आहे जेको मूंखे हर हाल में करणो आहे। जेकॾहिं मां उहो कमु करे न सघियुसि त दोदा खे मुंहुं न ॾेखारे सघंदुसि। शेर, तोखे त ख़बर आहे त दोदा ख़ान जा असांजे मथां केतिरा थोरा आहिनि। सच ठेकेदार, हिन सतराजीअ में असांखे जेका बि इज़त ऐं हैसियत मिली दोदा ख़ान जे करे, न त असांखे त खिखो ऐं गंदो सॾियो वेंदो हो। केर बि असांखे पंहिंजे मरणे परणे में शामिल करण लाइ तयारु न हो। तॾहिं त चवां पियो शेर त दोदा ख़ान जा असांजे मथां वॾा एहसान आहिनि। जेकॾहिं असां सभु ॻोठ वारा पंहिंजे सिर जो नज़रानो ॾियूं त बि दोदा ख़ान जा एहसान लाहे नथा सघूं। जेकॾहिं मां तव्हांजे कंहिं बि कमु अची सघां त हुकुम कयो। कमु तमामु मुश्किल आहे। मुंहिंजो सिर बि तव्हां लाइ हाज़ुर आहे। जॾहिं दोदा ख़ान मूंसां ॻाल्हि कई त मुंहिंजो दिमाग़ चकर खाई वियो। छा एॾे वॾनि माण्हुनि जी सोच एतिरी नीच हूंदी आहे? कहिड़ी सोचूं ठेकेदार? मूंखे का बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे। उन खां पहिरियां तूं मूंसां हिकिड़ो वाइदो कर त इहा ॻाल्हि सिर्फ़ु तो ताईं ऐं मूं ताईं महदूद रहंदी। एतिरे क़दुरु कि इहा ॻाल्हि तूं पंहिंजे पीउ ऐं माउ सां बि न कंदे। इन सिंधूअ जे मिठड़े पाणीअ जो कसम जंहिंमां असांजो गुज़र थिए थो, जेकॾहिं ॻाल्हि ज़ाहिर कयां त इहो ज़हर बणिजी वञे ऐं असांजे रोज़ीअ जो वसीलो बंदि थी वञे। दोदा ख़ान खे शक थी पियो आहे त रईस मेंगल ख़ान, पुनल ख़ान ऐं उनजो भाउ दिलावर ख़ान गॾिजी करे हशमत ख़ान जे मौत जो सामान ठाहिनि पिया। छा? हा शेर, जेकॾहिं तोखे असुल हक़ीक़त ॿुधायां त तुंहिंजे पेरनि हेठां ज़मीन बि निकिरी वेंदी। असुल हक़ीक़त? हा शेर, दोदा ख़ान चए पियो त इन साज़िश में हुनजे भाउ बजार ख़ान जा बि हथ आहिनि। बिजार ख़ान ऐं पंहिंजे पीउ खे क़तल कराईंदो? न ठेकेदार, न, ईअं नथो थी सघे। उहो कहिड़ो बदनसीब पुटु हूंदो जेको पंहिंजे पीउ जे मौत जो सामान कठे कंदो? ईअं नथो थी सघे ठेकेदार, ईअं नथो थी सघे। तारीख़ गवाह आहे शेर, तारीख़ गवाह आहे त तख़्त ऐं कुर्सी लाइ भाउ भाउ खे कुठो आहे, पुटु पीउ खे कुठो आहे। तोखे कहिड़ी ख़बर शेर, तोखे कहिड़ी ख़बर? उहो त सही आहे ठेकेदार, पर रईस हशमत ख़ान खां पोइ पग त उअं ई बि बजार ख़ान ते ईंदी, छो त उहो ई वॾो आहे। पोइ उहो छो पीउ खे माराइण जी साज़िश कंदो? मां मञा थो शेर, मां मञा थो त बजार ख़ान वॾो आहे, पर धारी ज़ाल मां अथसि ऐं बजार खे इहो बि भाउ आहे त सतराजी जी पग हशमत ख़ान दोदा ख़ान जे नाम मथां रखे ऐं दोदा ख़ान जो राज बि इहो चाहे थो त इहा पग दोदा ख़ान जे मथां ई अचे। दोदा ख़ान छा थो चाहे? दोदा ख़ान असूल ऐं कौल जो पक्को आहे। हशमत ख़ान जेकॾहिं सतराजी जी पग बजार ख़ान जे मथां रखी त दोदा ख़ान क़बूल कंदो ऐं दोदा ख़ान जी बि इहा मर्ज़ी आहे त पीउ जी पग बजार जे मथां अचे, पर बजार खे पंहिंजे धारे हुअण जो शक मारियो थो वञे। इन सोच में अंदर ई अंदर में पंहिंजे पीउ जे मौत जो सामान तयारु कंदो थो वठे। पोइ दोदा ख़ान इहा ॻाल्हि पंहिंजे पीउ हशमत ख़ान सां छो नथो करे? शेर, तूं ॿार आहीं, तूं इहा ॻाल्हि सम्झी कोन सघंदे। मूंखे ॿुधायो त छा करणो आहे? दोदा ख़ान चई वियो आहे त मेंगल ख़ान मथां नज़र रखणी आहे त उन सां कहिड़ा कहिड़ा माण्हू मिलण लाइ अचनि था। दोदा ख़ान पंहिंजा माण्हू बि विहारे सघे पियो, पर जेकॾहिं 6 राजू छॾे सतराजी में असां मथां उन एतबार कयो आहे त इहो कमु असांखे ई करणो पवंदो। मेंगल ख़ान वारा ऐं असां गॾिया पिया आहियूं। जेकॾहिं असां मेंगल ख़ान वारनि मथां नज़र रखंदासीं त उन्हनि खे शक बि कोन पवंदो। हुकुम ठेकेदार, सुभाणे खां मुंहिंजो कमु इहो ई हूंदो, पर जेकॾहिं अञा मेंगल ख़ान जे उताक जा अंदरियां राज़ तव्हांखे घुर्जनि त चाचा गहणो उन्हनि वटि नौकरी कंदो आहे, उहो अञा वधीक अहवाल ॾींदो। गाणे जी मूंखे ख़बर आहे, एतिरी जल्दबाज़ी न कर शेर, छो त गाणे मथां मूंखे पूरो भरोसो कोन्हे। मूं मथां त भरोसो अथव न ठेकेदार? शेर, जेकॾहिं तो मथां भरोसो न हुजे हा त तोसां अहिड़ी ॻाल्हि ई न कयां। पोइ मुंहिंजो बि इहो वाइदो आहे ठेकेदार, मां जान ॾेई छॾींदुसि
पर तव्हांजे भरवसे खे ठेस न पहुचाईंदुसि। मां तव्हांखे कोन थो रोकियां पुनल खान, फल वधो तव्हां पंहिंजे राज में ऐश कंदा, पर हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखिजो त को बि अहिड़ो सबूत बाबा साईं खे हथ न अचे, न त बाबा साईं जे उसूलनि जी त तव्हांखे ख़बर आहे। पहाड़ खे त पुरज़ा पुरज़ा करे सघिजे थो, लेकिन बाबा साईं खे पंहिंजे उसूलनि तां फेरे नथो सघिजे। घबरायो न बाजार खान, अदा पुनल खान जे राज में एतिरी साहब न आहे जो हशमत खान अॻियां वञी दाई बीहनि। भुल्ला तुंहिंजी दिलावर खान भुल्ला, माण्हू सप सारे वेठा आहिनि। हींअर त तव्हां तोता खान खे मिली जेका मां संभाले वियुसि, जेकॾहिं ख़ुदि धुरियूं अचे बाबा साईं खे तव्हां ॾियंदा न त पोइ बाबा साईं खे को बि रोके न सघी आहे, को बि न। इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त दोदा खान खे इहा दांग ॾिनी कंहिं बि कान, इहा त तोखे बि ख़बर हूंदी त तूं हद खां वधीक कंहिंखे तंग करणु शुरू करे ॾिनो आहे। अलमदीना केमिकल शॉप, हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 ये भी खाना कहिड़नि ख़्यालनि में गुम थी विया आहियो? पंहिंजे हिकु नए दुश्मन जे बारे में सोचां पियो। ये भी खान थोरो ख़्याल सां हलंदो कर, जेसि ताईं वञी का ॻाल्हि ठरे। घबरायो न बाजार खान, रईस हशमत खान ताईं हाणे असांजी का बि दाह न पहुचंदी। इहे बि तव्हांजा कुर्ब आहिनि बाजार खान, जो अॻ में अची असांखे आगाह कयो। बाक़ी दोस्ती छा लाइ हूंदी आहे? मुंहिंजे जेको वस में हूंदो मां तव्हांजी तरफ़ वही वेंदुसि। इहे थोरा तव्हांजा ज़रूर लाहींदासीं। जेकॾहिं तव्हांजो को बि कमु थिए त असांखे पंहिंजी ख़िदमत जो मौक़ो ज़रूर ॾिजो। वक़्तु आयो त तव्हांखे बि आज़माए वठंदासीं। बाजार खान, उन वक़्त जो असांखे वॾी शिदत सां इंतज़ारु रहंदो। पुनल खान, उहो वक़्तु जल्द अचण वारो आहे। चङो हाणे मोकिलाणी न आहे, ॿी मुलाक़ात जल्द थींदी। बाजार खान, असांखे इंतज़ारु रहंदो। ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़।
आप पंहिंजो मुंहुं मुबारक ॾेखारण जी तकलीफ़ कंदो? ओ ही तो मुझे प्यारे भाउ दोदे खान जो नौकर, बल्कि खास नौकर गुलाम आहे। गुलाम तोखे त हशमत खान घराणे जे उसूलनि जी ख़बर आहे त कंहिं बि वॾे घराणे पर्दे जो पीछो करणु या वरी उन जी जासूसी करण वारे जे लाइ सज़ा मौत हूंदी आहे, मौत। मां चाहियां त तोखे हिते जो हिते पूरो करे सघां थो, पर इहा सज़ा तो लाइ तमामु घटि हूंदी। मां ॼाणां थो त तुंहिंजा कान हुननि जे गुलामनि जे लाइ मौत का माना थी रखे। इन जे करे मां तोखे मौत न ॾींदुसि, पर मौत खां वधीक बदतर सज़ा ॾींदुसि। हा थू थू। दिल त चए थी छह जो छह गोलियूं तुंहिंजे मिजाले में हणी तुंहिंजो मिजालो कुतनि खे खाराए छॾिया, पर छा कयां? सरदार हशमत खान जे असूलनि जो भउ थो थिए। हाणे ॾिसी छा थो? जेकॾहिं दिलावर खान जे कार खां बचणो अथई त मुंहिंजी जुती साफ़ कर, साफ़ कर। लपाट तोखे इन करे हईया पंहिंजा कन खुलियल रख, छो त दिलावर खान जे कदमनि जो आवाज़ ॿुधी माण्हू पंहिंजा साह बंदि करे छॾींदा आहिनि। ऐं तो वरी एॾी वॾी गुस्ताखी कई आहे। ही सज़ा तो लाइ घटि आहे, हिन खां बि वधीक सज़ा जो हक़दार आहीं। अचो। पर छा कयां? सरदार हशमत खान हुननि खे पंहिंजे सिर जो ताज बणायो वेठो। इन्हीअ करे त ख़ामोश वेठो आहियां दिलावर खान। मेंगल खान, छा इहो छोरो हशमत खान खे दाह ॾींदो? जेकॾहिं असांजी दाह छराज लताड़े वञी हशमत खान खे ॾींदा त मां उन्हनि मुहाणनि खे हिते रहण ॾींदुसि। ॻाल्हि इहा न आहे मेंगल खान। मां चाहियां थो त को अहिड़ो हुजे जेको असांजी दाह हशमत खान खे वञी ॾे, पोइ ॾिसूं त इहो पोड़ो शींहुं असां ख़िलाफ़ कहिड़ो थो कदम खणे। बग़ावत, सरासर बग़ावत। दिलावर खान, तुंहिंजे अखियुनि मां बग़ावत ॾिसी रहियो आहियां। तूं चाहीं थो त के अहिड़ियूं ॻाल्हियूं उथनि त जीअं असां बग़ावत करे उन पोड़े शींहं जो कम तमाम करे छॾियूं। हा मेंगल खान, हा, तुंहिंजी दिलि त अलाए छा थी चाहे, पर मां हाणे उन पोड़े शींहं जे असूलनि जे पिंजरे में वधीक बंदि नथो रही सघां। तव्हांखे त ख़बर आहे
मां पंहिंजे भाउ पुनल खान जी बे बादशाही क़बूल न कई। इन्हीअ करे मां पंहिंजे भाउ खां बेधार थी चइनि घरनि जो चङो मुड़ुस थी अलॻि वेही रहियुसि मेंगल खान। असां हुन जा ज़र ख़रीद ग़ुलाम न आहियूं जो हुन जे हा में हा ऐं जी में जी मिलाईंदा रहूं। बगावत, एडी बगावत, एडी वडी बगावत। हिन सीने में एडी बगावत लिकाई वेठो आई दिलावर ऐं असां सां सलाह कोन थी। तूं छा थो सम्झी त मां उन पोड़े शींहं जे उसूलनि ऐं कानूननि सां मोहबत थो करे? न दिलावर, न। मां चाहियां थो त हाणे उहे ज़ंग लॻल उसूलनि जी दीवार किरणु घुरिजे ऐं अहिड़ा उसूल क़ाइदा ऐं कानून ठाहिया वञनि जो हर सतराजी जो चङो पंहिंजे राज जो खुदा हुजे, उन्हनि जे बुरे भले जो वो पाण मालिक हुजे। वाह मेंगल खान वाह, तव्हां त मुंहिंजे दिल जी ॻाल्हि कई आहे। दिल थी चए त इन ख़ुशी में मां तोखे पंहिंजे राज ऐं भाग जो अधु हिसो लिखी ॾियां। दिलार खान, अॻ में ई अधु राज तोखे ख़ैरात में मिलियल आहे। जेकॾहिं उन मां अधु मूंखे ॾींदे त बाक़ी तो वटि छा बचंदो? छा बचंदो मेंगल खान? मां पंहिंजे राज जूं सभु हसीनाऊं पाण वटि रखंदुसि, बाक़ी मर्द गुलाम तौर तोखे तोहफ़े में ॾींदुसि। अहिड़ा गुलाम मूं वटि जाम आहिनि। मां त हसीनाउनि जो प्यासो आहियां, हसीनाउनि जो। जेकॾहिं मेंगल खान इहा प्यास तोखे ख़तमु करणी आहे त हुन पोड़े सीं खे ख़तमु कर। मां तोसां वाइदो थो कयां त पूरे सत राजी जूं हसीनाऊं अची मेड़े तुंहिंजे कदमनि में उछलाईंदुसि। जेकॾहिं ईअं न कयां त मुंहिंजो नालो दिलावर खान न आहे, नालो दिलावर खान।